अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां आहियां फराशा। सभु खां पहिरियों नज़र हेडलाइन ते। अमेरिका ईरान जी सामुंडी नाकाबंदी ख़त्म करे छॾी। ईरानी तेल खणी वेंदड़ टियों सामुंडी टैंकर अमरीकी नाकाबंदीअ मां निकिरी वियो। तेल बरदार जहाज़नि जी निगरानी कंदड़ वेबसाइट टैंकर्स ट्रेकर्स पारां तस्दीक 2 महीननि खां अमरीकी नेवी ईरान तरफ़ ईंदड़ जहाज़नि खे रोकियो वेठी हुई। अमेरिका ऐं ईरान विच में मुआहिदे ते सयूं जुमे जे ॾींहुं थींदियूं। तक़रीब स्विट्ज़रलैंड जे सियाहती माॻ बर्गनस्टॉक में थींदी। स्विट्ज़रलैंड जे परॾेही विसारत तस्दीक करे छॾी। स्विट्ज़रलैंड अमेरिका ईरान पाकिस्तान ऐं कतर विच में राब्ता जारी। मुआहिदे ते सयूं पाकिस्तान जी मेज़बानीअ में थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे आला सतही वफ़द समेत स्विट्ज़रलैंड रवानो थींदो। सिंध जे 3,500 अरब रुपयनि खां वधीक जी बजट अॼु पेश कई वेंदी। सिंध असेंबली जो बजट इजलास तलब। वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 10% इज़ाफ़े जो इम्कान। सूबे जे गैर तरक़ियाती ख़र्चनि लाइ 2,560 अरब रुपया रखण जी तजवीज़। नए माली साल जे तरक़ियाती बजट में का बि नई स्कीम शामिल न करण जो फ़ैसिलो। सूबाई ऐं ज़िलई सतह ते जारी तरक़ियाती कमनि लाइ 400 अरब रुपया रखिया वेंदा। खोरवा में परणे लाइ निकिरी वियल औरत जी सहूलतकारी जे इल्ज़ाम हेठि वेगी धीउ क़तल। ॻोठ सिजावल ख़ासकेली में जवाबदार पंहिंजे नौजवान भाइटी आमना ख़ासकेली खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार जे हमले में भाउ अमीर बख़्श, भाॼाई शाहरू ऐं औरत ज़रीना ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी। ज़रियनि मूजिबि औरत शाहरू ज़ाल अमीर बख़्श 1.5 महीनो अॻु घरां निकिरी वई हुई, जंहिंखे राॼूणे ज़रिए 2 ॾींहं अॻु वापसि करायो वियो हुयो। वेगी माउ जी सहूलतकारी करण जे इल्ज़ाम हेठि नारीअ खे चाचे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। पुलिस जवाबदार कोड़ो ख़ासकेली खे कुहाड़ीअ समेत गिरफ़्तार करे वरितो।